दादू में मेडिकल जी टेस्ट में गरीब शागिर्दनि सां थींदड़ नाइंसाफ़ी ख़िलाफ़ शागिर्दनि पारां अलामा आया काज़ी लाइब्रेरी खां रैली कढी प्रेस क्लब दादू अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते बाशऊर शागिर्द नौजवान इतिहाद दादू जे अॻवाननि एहसानुल्लाह कुंबर, अली कोराई, फहद बबर, अताउल्ला बिरोही ऐं ॿियनि इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां खां पहिरीं मेडिकल टेस्ट जनाह यूनिवर्सिटी पारां वरिती वई, जंहिंजी अंसर की पैसनि एवज़ लीक कई वई, जंहिं सबबि केतिरनि ई शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो, जंहिंजे ख़िलाफ़ शागिर्दनि पारां सख़्त रद्दअमल ज़ाहिर कयो वियो ऐं उहा टेस्ट निगरान हुकूमत ॿीहर वठण जो ऐलान कयो, जेका ॿीहर कुझु ॾींहं पहिरियां डाओ यूनिवर्सिटी तरफ़ां वरिती वई, जंहिंमें अंसर की हिकु ॾींहुं पहिरियां लीक करे पैसनि ते खपाई वई, जंहिं सबबि हिकु भेरो ॿीहर शागिर्द मायूसी में मुब्तला थी चुका आहिनि। टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि जो चवणु आहे त आख़िर इहो ज़ुल्म शागिर्दनि सां केसिताईं कयो वेंदो। असां महिनत करे ॾींहुं राति पढ़ाई करे टेस्ट जी तयारी करे टेस्ट ॾियूं था ऐं टेस्ट वठंदड़ इदारा पैसा वठी अंसर की लीक करे ग़रीब महिनत करे पढ़ंदड़ शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾनि था। असांजो मुतालबो इहो आहे त जेको मेडिकल टेस्ट जेका रीसेंट कंडक्ट कई वई आहे पहिरियां जिनाह जे थ्रू ऐं हाणे डाओ जे थ्रू, त ॿिन्हिनि जे अंदरि असां ॾिठोसीं त ॿिन्हिनि जूं जेके आंसर की आहिनि उहे वॾे पैमाने ते लीक थियूं आहिनि एग्ज़ाम खां पहिरियां। सो असांजा मुतालबा इहे आहिनि त जेके टेस्ट आहे उनखे रिकंडक्ट करायो वञे ट्रांसपेरेंट इदारे खां, कि शफ़ाफ़ इदारे खां। असां इन्हनि इदारनि तां असांजो जेको इहो जेको वहम आहे उहो लही चुको आहे हींअर असांजो, ऐं असां चऊं था त हाणे इहो ट्रांसपेरेंट कंहिं इदारे खां करायो वञे ऐं तालीम खे कारोबार न बणायो वञे, ऐं जेका मॉडर्नाइज़ जेको तरीक़ेकार आहे टेस्टिंग जो, उन मॉडर्न तरीक़ेकार सां टेस्ट खे कंडक्ट कयो वञे, जेका ऑनलाइन टेस्टिंग जो तरीक़ेकार आहे। सो असांजा मुतालबा इहे जाइज़ मुतालबा आहिनि, जिन खे वधि खां वधि पूरो कयो वञे। जेकॾहिं नथा थियनि मुतालबा त असां इहा तारीख़ हलाईंदासीं। असांजे इदारनि जी कारकर्दगी खां लिकियल ढकियल न आहे त जीअं त हर वारे जीअं MD कहिड़ी टेस्ट वरिती वेंदी आहे त हर साल ईअं इदारनि में करप्शन थींदी आहे, हर वारे टेस्ट पेपर जेको हूंदो आहे लीक कयो वेंदो आहे। हिन वारे ॾिसूं था त वॾे पैमाने ते टेस्ट पेपर जेको आहे जेका की आहे उहा बि लीक कई वई ऐं वॾे पैमाने ते खपी बि आहे। उनजी ॿोली 25 खां 30 लख 50 लख हली आहे ऐं वॾे पैमाने ते अमीरनि जे ॿारनि ख़रीद कयो, ग़रीबनि जो ॿार ख़रीद करण खां कासिर आहे। हिकु ख़बर आहे त तालीम हिकिड़ो आख़िरी हिकिड़ो हथियार बचो हुयो, ग़रीब जो ॿार हिकिड़ो हासिल कंदो हुयो, हाणे उहो बि असांजी पहुच खां ॾिठो वञे त वॾे पैमाने खां परे थींदो पियो वञे। सो असांजो जेको पहिरियों मुतालबो आहे त हीअ टेस्ट रिकंडक्ट कई वञे ऐं उनखां अलावा टेस्ट ऑनलाइन कई वञे ऐं टेस्ट ते हिकिड़ी वॾे पैमाने साफ़ शफ़ाफ़ इदारा कुझु विहारिया वञनि, जंहिंजी निगरानी में टेस्ट वरिती वञे। बाक़ी असांजो MD गेट तां डाओ जे थ्रू वरिती वञे या जनाह जे थ्रू पई, असांजो इन तां मुकमल इतबार खजी चुको आहे। ॿारनि सां ज़ुल्म कयो थो वञे। आख़िर छाजे करे असां चओ निधड़काऊं या सिंध वारा, सिंध तव्हां पंजाब ॾिसो, KPK ॾिसो, बलोचिस्तान ॾिसो, या एॾे जिथे किथे मेरिट आहे सिंध जे ॿार। असां वटि सिंध में सिर्फ़ु हिकु MD गेट वारी जेका टेस्ट आई जंहिंमें मेरिट थींदी, हाणे असांखां इहो हक़ बि खसियो वियो आहे। छाजे करे असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो असांखां इहा शइ, हीअ ॿियों दफ़ो आहे। पहिरियां जिनाह कंडक्ट कई उन में टेस्ट लीक थियो आहे, डव कंडक्ट कई उन में लीक, हिन में 25 खां। ॿी ॻाल्हि त इहा आहे त हीअ रिज़ल्ट 3 साल वैलिड आहे ऐं हिन मां जेके डॉक्टर निकिरंदा, जेके बि निकिरंदा, इहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे। हीअ असांजी बैच खे को ख़तरो वग़ैरह या जीअं बि आहे, जेके फर्स्ट ईयर वारा आहिनि, इंटर वारा, इहे सभु तबाह आहिनि। छो हीअ 3 साल रिज़ल्ट वैलिड आहे ऐं हीअ सरेआम की खपी आहे। जेको असांजो केयर टेकर आहे CM साहब या हेल्थ मिनिस्टर, उहो चए थो त टेस्ट लीक न आहे थी। अगरि हींअर सोशल मीडिया जो दौर आहे, सभिनी वटि अची वियो आहे, सभिनी खे, हालांकि व्हाट्सअप ते अची वियो आहे, सभिनी खे ख़बर आहे टेस्ट लीक थी आहे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त MD के टेस्ट रिकंडक्ट कई वञे, हिकु शफ़ाफ़ सुठड़े इदारे खे ॾिनो वञे जीअं असांजो मेरिट थी वञे। उन मौक़े ते बाशऊर शागिर्दनि निगरान हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त टेस्ट जे नतीजनि खे रद्द करे शफ़ाफ़ इदारे ज़रिए ॿीहर टेस्ट वरिती वञे ऐं मेरिट करे बासलाहियत शागिर्दनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे ऐं तइलीम खे धंधो बणाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे सज़ा ॾिनी वञे त जीअं आईंदा लाइ केर बि अहिड़ो क़दम न खणी सघे। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।